अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी वीडियो उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ आहे जिन्हनि कैंडिडेट्स पंहिंजी बैचलर कंप्लीट करे चुका आहिनि ऐं हू मास्टर्स ऐं PhD जे लाइ फॉरेन वञणु चाहिनि था स्कॉलरशिप ते। त जर्मनी तरफ़ां डेड स्कॉलरशिप अनाउंस कई वई आहे 2024-25 जे लाइ। हीअ स्कॉलरशिप मास्टर्स ऐं PhD कैंडिडेट्स जे लाइ आहे। जिन्हनि बि ग्रेजुएट कई आहे त उहे मास्टर्स जे लाइ अप्लाई करे सघंदा ऐं जिन्हनि MPhil करे छॾी आहे त उहे PhD जे लाइ अप्लाई करंदा। हीअ तमामु वॾी अपॉर्चुनिटी आहे। फुल्ली फंडेड स्कॉलरशिप आहे जंहिंमें सॼो ख़र्चो तव्हांजो जर्मनी जी गवर्नमेंट जे तरफ़ां हूंदो। फॉरेन ग्रेजुएट्स फ्रॉम डेवलपिंग कंट्रीज़ जे लाइ जंहिंमें मास्टर ऐं PhD आहे। तव्हां डिटेल में वेबसाइट ते इन जी पढ़ी सघो था। हाणे जेके पहिरियां ॻाल्हि कयूं कहिड़ियूं कहिड़ियूं फील्ड्स इंक्लूड आहिनि डेड स्कॉलरशिप में, त इकोनॉमिक साइंस, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल साइंस, डेवलपमेंट कोऑपरेशन, इंजीनियरिंग एंड रिलेटेड साइंस, मैथमेटिक्स, regional and urban planning, agriculture and forest system, natural and environmental science, medicines and public health आहे, social sciences आहे, education and law आहे, मीडिया स्टडीज़ आहे। इन जी डेडलाइन जेका आहे उहा 31 दिसंबर 2023 ताईं, छो जो हीउ थोरो लेंदी प्रोसेस आहे। इन में तव्हांखे पंहिंजी CVs ठाहिणियूं पवंदियूं अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट। तव्हांखे डिफरेंट डॉक्यूमेंट्स जे प्रोसेस जे थ्रू गुज़रणो पवंदो, तंहिं करे इन जी डेडलाइन एतिरी आहे। हाणे इन में जेको कंट्री आहे जेको स्कॉलरशिप ऑफर करे थो उहो जर्मनी आहे ऐं हीअ फुल्ली फंडेड स्कॉलरशिप आहे। हाणे इन में जेके एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहिनि फॉर डेड स्कॉलरशिप उहा आहे एप्लीकेशन मीट द नेसेसरी एकेडमिक रिक्वायरमेंट्स एंड एक्सपेक्टेड टू सघे। त जीअं बैचलर आहे तव्हांजी 4 इयर्स जी, इहा तव्हांजी मेन रिक्वायरमेंट आहे मास्टर्स जे लाइ। उन खां अलावा अगरि जेकॾहिं मेडिकल फील्ड सां जेके रिलेटेड आहिनि त उन्हनि जे लाइ एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे, त उन्हनि खे एटलीस्ट 2 साल जो एक्सपीरियंस हुजे अगरि उन्हनि जी स्टडी में गैप आहे त। हाणे डेड स्कॉलरशिप जे बेनिफिट जी ॻाल्हि कजे त अकेडमिक लेवल ते ही डिपेंड करे थी। मंथली पेमेंट ऑफ 850 यूरो तव्हांखे ग्रेजुएट्स जेके मास्टर्स जे लाइ वञनि था उन्हनि खे 850 यूरोस पर मंथ मिलंदा ऐं 1200 यूरोस जेके आहिनि उहे डॉक्टरल एप्लीकेशन जेके PhD जे लाइ वेंदा। उन खां अलावा हेल्थ इंश्योरेंस आहे, एक्सीडेंट एंड सिविल लाइबिलिटी विल बी प्रोवाइडेड, subsidy for monthly rent for all applicants, travel expense unless these expenses are covered by the country of origin or other source of funding। and DAAD scholarship जो requirement sign DAAD application form with the current date जेका तव्हांजी हूंदी ऐं तव्हां ही वेबसाइट आहे जंहिं तां तव्हां www.daad जी हितां तव्हां एप्लीकेशन फॉर्म ॾिसी सघो था। पंहिंजो पर्सनली साइन CV प्लीज़ सैम्पल यू फॉर्मेट में तव्हांखे अवेलेबल CV आहे उहो तव्हांखे ठाहिणी आहे। पर्सनली साइन लेटर ऑफ मोटिवेशन, तव्हांखे लेटर ऑफ मोटिवेशन विथ करंट ऑक्यूपेशन एंड चॉइस ऑफ पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम 2 पेजिस मैक्सिमम तव्हांखे इहो 2 पेजिस जो ठाहिणो आहे। हीअ डेड वारनि जी ऑफिशियल जेको आहे वेबसाइट आहे जंहिंजी लिंक मां पंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, तव्हां उतां ॾिसी करे ऐं उन वेबसाइट ते वञी ऐं तव्हां पंहिंजे सवालनि जा जवाब ॻोल्हे एप्लीकेशन प्रोसेस फॉलो करे सघो था। हीअ एप्लीकेशन रिक्वायरमेंट्स आहिनि, हीअ एप्लीकेशन प्रोसेस आहे, इहो सॼो तव्हां इन ते ॾिसी सघो था। एप्लीकेशन रिक्वायरमेंट्स छा आहिनि, पहिरियां तव्हांखे पंहिंजो कंट्री सिलेक्ट करिणो आहे, उन खां पोइ तव्हांखे जेको आहे पंहिंजी लेवल सिलेक्ट करणी आहे। तव्हां शो एप्लीकेशन रिक्वायरमेंट कंदो तव्हांखे ॿुधाईंदो तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं एप्लीकेशन रिक्वायरमेंट्स आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ एप्लीकेशन प्रोसेस आहे इहो तव्हां फॉलो कंदा। ठीकु आहे, डेडलाइन जे थ्रू डिफरेंट ईअं ई तव्हां सॼो इन प्रोसेस खे फॉलो करे सघो था। हीअ तव्हांजे लाइ जनरल
तव्हांजे क्वेश्चन्स जा आंसर आहिनि जेके तक़रीबन कैंडिडेट्स एप्लीकेंट जे अप्लाई करण जे महिल ज़हन में हूंदा। ये रिक्वायरमेंट कहिड़ियूं आहिनि, डेट जूं, एप्लीकेशन प्रोसेस छा, एप्लीकेशन डेडलाइन छा, एप्लीकेशन डुबी कीअं, इनखे सॼो तव्हां ॾिसी करे ऐं तव्हां अप्लाई करे सघो था। उम्मीद था कयूं त वीडियो तव्हांखे इंफॉर्मेटिव लगी हूंदी ऐं तव्हांखे पसंदि आई हूंदी। मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।